शांति। आज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा सुनता मीठे मीठे बच्चे बाबा पेरो पेरो ॿारनि खे चईंदो आहे कि आत्म अभिमानी थी करे मां आत्मा कंहिंजी संतान आहियां, निराकार परमात्मा जी संतान। हाणे मां आत्मा परमात्मा जा मां वाक्य थी ॿुधाए हिन कनेक्शन। परम पिता परमात्मा संगम युग ते ईंदो आहे आत्माउनि खे ज्ञान ॾियण, आत्माउनि जे मथां ज्ञान जी वर्षा करण ईंदो आहे न। हिकु सावन जे महीने बारिश जे महीननि में शिव जी पूजा कंदा आहिनि, परंतु असल में त परमात्मा अची करे असांजे मथां ज्ञान जी वर्षा थो करे। इन ज्ञान जी वर्षा सां आत्मायूं निर्विकारी थी वेंदियूं आहिनि, आत्मायूं पावन थी वेंदियूं आहिनि। पतित पावन पतित पावन उहो पाणी जी नदियूं न आहिनि, पतित पावन त उहो निराकार परमात्मा आहे। उनखे यादि करे आत्मायूं पावन थी वेंदियूं। हाणे सभी आत्मायूं विकारनि जे वश थी करे पतित थी वियूं आहिनि न, त पतित आत्माउनि खे पावन थियण लाइ परमात्मा उन्हनि जे मथां ज्ञान जी वर्षा करण आयो। बाबा चए थो इन ज्ञान जी वर्षा सां तव्हां सभी आत्माउनि जो विकार बुराइयूं सभु ख़तम थी वेंदा। बाप चईंदो आहे कि पहिरियों त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा उन निराकार बाप जी संतान आहियां जेको दुख हरंदो आहे, सुख ॾींदो आहे। भॻवान कॾहिं बि दुख न ॾींदो आहे। परमात्मा सुख करता आहे न, सुख असांखे ॾींदो आहे, दुख असांजो हरंदो आहे। भले माण्हू ईअं चईंदा आहिनि कि कुझु ग़लति कंदव त भॻवान पाप ॾींदो, भॻवान तव्हांखे सजा ॾींदो, लेकिन बाबा चईंदो आहे भॻवान अर्थात मां परमात्मा त आत्माउनि जो पीउ आहियां। मां कीअं तव्हांखे सजा ॾेई सघंदमि? मां सजा न ॾींदो, सजा तव्हांखे धर्मराज ॾींदो आहे। तव्हांजी जन जन्मांतर जे पापनि जो जॾहिं तव्हांखे साक्षात्कार थींदो आहे कि असां अहिड़ा बुरा कर्म कया, उहो ख़ुदि जी ग़लतियूं ॾिसी करे आत्मा दुखी थींदी आहे कि मां ईअं कमु कया, मूंखे भॻवान बाबा एॾो सम्झाई त बि मां एॾा बुरा कर्म कया। त परमात्मा सजा न ॾींदो आहे, आत्माउनि जो पीउ उन्हनि खे सजा न ॾींदो आहे। धर्मराज असांखे सजा ॾींदो आहे, धर्मराज द्वारा असांखे सजा दिलाईंदो आहे। ॾिसो उहो त परमात्मा सदा ई रहम करण वारो आहे, हुनखे रहम दिल बि चइबो आहे न। बाबा चए थो हाणे तव्हां बि रहम दिल थियो, तव्हां बि जंहिं बि तव्हां सां कुझु बुरो कयो, ग़लती कई, हुननि सभिनि खे क्षमा करे छॾियो। सभी आत्माउनि खे हाणे सुठी दृष्टि सां, सुठे वीचारनि सां ॾिसो। उन्हनि जीअं तव्हां सां बुरो कयो उन्हनि रीति उनखे न ॾिसो, पंहिंजे मन जे भाव खे परिवर्तन करो। हाणे सभिनि जे मथां रहम करो, सभिनि खे क्षमा करो, सभिनि खे इहो सुख जो रास्तो ॿुधायो कि परमात्मा चए थो मूंखे निराकार में रूप में यादि कंदव त तव्हांजी सभु दुख दूर थी वेंदा, तव्हांजी सभी मनोकामना पूरी थी वेंदी। छो जे हिकु परमात्मा बाप ई त आत्माउनि जो पीउ आहे न, पीउ त ॿारनि जी मनोकामना पूरी कंदो आहे न। त हाणे परमात्मा सभिनि जी मनोकामना पूरी करण आयो आहे। चए थो कि तव्हांखे सुख शांति खपे, धन संपत्ति खपे, त मां तव्हांजे लाइ ओड़ी दुनिया ई ठाहिण आहे। एतिरी असांजी मनोकामना पूरी थो करे कि हिन पूरी दुनिया खे स्वर्ग में परिवर्तन थो करे, हिन पूरी दुनिया खे ई सुख शांतिमय परिवर्तन थो करे। हिन दुनिया में अथाह धन संपत्ति हूंदी। बाबा चए थो कि मां ज्ञान जो सागर, दया जो सागर, सभिनि खे पावन ठाहिण वारो आहे। हिकु मां ई पावन ठही सघंदो। मुंहिंजी मत ते हलंदव त तव्हां पावन थी वेंदव। बाक़ी विकारनि जी मत ते, रावण जी मत ते त जो तव्हां जन जन्मांतर हलिया आहियो, उनजे कारण छा थियो आहे? तव्हां दुखी थी विया आहियो न। ॾिसो अञा परमात्मा असांखे एॾी सुठी मत थो ॾे कि हिन विकारनि खे छॾो त बि मनुष्य आत्मा नथी मञे। इहो ई त तव्हांजे दुख जो कारण अथव, इहो ई तव्हांखे धोखो ॾींदो अथव। केरु? विकार। मनुष्य पंहिंजी मत ते, अॼुकल्ह मन जी मत बि ते बि था हलनि था। मन अलाए छा छा थो सोचे, अलाए कहिड़ी कहिड़ी चीजूं ॾिसे थो, पोइ हुन रीति सोचे थो ऐं हुन रीति कमु थो करे, त मनमत थी वई न। रावण जी मत छा? विकारनि जी मत। हाणे परमात्मा जी ऊच ते ऊच मत आहे
हुन ऊच ते ऊच मत ते हलंदासीं त पाण आत्मा बि एॾा ऊचा ठही वेंदासीं न। त ॿारनि खे अहिड़ो ठहिणो आहे। अॼुकल्ह जा माण्हू अजामिल जहिड़ा पापी थी विया आहिनि। त बाबा चए थो अहिड़ी पापी आत्माउनि खे मां पावन ठाहिणु आहियो। हिक खे थोरी ठाहिणु आयो आहे, पूरी दुनिया खे ठाहिणु आयो। हुनजे लाइ मां तव्हांखे हाणे सहज ज्ञान ऐं योग जी शिक्षाऊं थो ॾियां। बाबा चए थो हिकु बुद्धि जो योग, पंहिंजी जेकी बुद्धि निर्णय शक्ति हूंदी आहे न, इहे निर्णय शक्ति बुद्धि जो योग मूंसां लॻायो त तव्हांजी बुद्धि जॾहिं सही रीति कमु कंदी, सही ॻाल्हि जी लाइ निर्णय कंदी, त तव्हांजा सभु कम सुठा थी वेंदा। बाबा खे यादि करण सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा। बाबा चए थो कि हिन में अंधश्रद्धा जी त कोई ॻाल्हि कोन्हे न। मां त चवां थो जेको मां तव्हांखे ॿुधायां थो उहो सम्झो अच्छी रीति। पोइ अगरि तव्हांखे ठीकु थो लॻियो त करो। भक्ति मार्ग में त असां बिना सम्झ सत कंदा आया आहियूं न। छो जी भक्ति मार्ग में डपु बि लॻंदो आहे। अगरि हिनखे चईंदासीं हीअ ॻाल्हि ठीकु न आहे त काथे श्राप न ॾेई छॾे, इहो कूद या संत काथे नाराज़ न थी वञे। हिन डप सां बि माण्हू सत कंदा आहिनि। मन बुद्धि चईंदो आहे न इहा ॻाल्हि ठीकु न आहे, लेकिन रिज जे कारण उहो कंदा आहिनि। मन नथो लॻे कोई व्रत आदि करण में, कोई पूजा आदि करण में, लेकिन मन में डपु हूंदो आहे कि काथे अगरि इहे पूजा न कई, काथे इहे विर्त न रखियो त मूंसां कुझु, मुंहिंजे परिवार ऐं मूंसां कुझु ग़लति न थी वञे। त भॻवान जे लाइ ॾिसो केॾी ग़लति फहमी, देवी देवताउनि जे लाइ मन में केॾी ग़लति फहमी थी वई आहे न पंहिंजी। पाण सोचंदा आहियूं कि अगरि इहे पाठ न कंदासीं त काथे मुंहिंजो बुरो न करे छॾे भॻवानु। त हिन रीति ड्रिजी करे बि कंदा आहियूं। लेकिन ही केॾो अज्ञानता आहे न पंहिंजे बुद्धि में कि काथे असांजो पीउ ऐं असां सोचूं था कि असां हुन भॻवान जे लाइ पाठ न कंदासीं, विर्त न रखंदासीं, भक्ति न कंदासीं त उहो असांखे पाप ॾींदो। बाबा चए थो मां तव्हांखे पाप थोरी ॾींदो आहे, लेकिन तव्हां जेकी भक्ति आदि या जो बि पाठ आदि कंदा आहियो, मूंखे यादि कंदा आहियो, इन सां तव्हांजो पिछलो खातो ख़तमु थींदो वेंदो आहे। थोरो थोरो चुकतो थी वेंदो आहे। ऐं तव्हां जंहिं समय मूंखे न यादि कयो, सम्झो थोरी भक्ति आदि बि कंदा आहियो, न कयो, त उहो पाप जो खातो अची वेंदो आहे साम्हूं। ऐं उन ॾींहुं तव्हां अगरि कुझु कयो न त उहो थी वेंदो आहे तव्हां सां बुरो करणु। त मां थोरी तव्हांखे श्राप ॾिनो या तव्हांखे कुझु तव्हांजे लाइ कुझु ग़लति सोचियो या कयो। ही त तव्हांजे विक्रमनि जेका कयो था उहो ई तव्हांजो उन ॾींहुं साम्हूं अची वियो। तव्हां उन ॾींहुं मूंखे यादि न कयो। त बाबा चए थो ईअं कोई ज़रूरी न आहे कि सुबुह जो तव्हां पाठ न कयो या मूंखे यादि न कयो, मुंहिंजी भक्ति न कयो त तव्हां बसि सॼो ॾींहुं कयो ई न, बसि सॼो ॾींहुं हिन ई वीचार में वेठा हुजो कि अॼु मां इहो न कयो। अॼु तव्हां त काथे बि वेही करे, कॾहिं बि वेही करे मूंखे निराकार रूप में यादि करो न। मां थोरी थो चवां तव्हां ईअं मूंखे मूर्तियुनि में सनानु आदि करो, उन्हनि खे माला चढ़ायो, कोई पाठ आदि करो। मां त चवां त मूंखे निराकार रूप में यादि करो। तव्हां कर्म कंदे बि करे सघंदा आहियो। सॼो ॾींहुं तव्हांखे नथो समय मिले त कर्म कंदे बि मूंसां गॾु करो, उहो बि तव्हांजी यादि जमा थींदी। उन सां बि तव्हांजा पाप कर्म चुकतो थींदा। भक्ति सां पाप कर्म चुकतो थोरा थोरा थींदा आहिनि, थोरा धीरे धीरे, ना जे बराबरि। लेकिन ज्ञान मार्ग में जेकी बाबा पाण खे सम्झ थो ॾिए कि मूंखे निराकार रूप में यादि करो, हिन रीति यादि करण सां तव्हांजा पाप जल्दी ख़तमु थियनि। ॾिसो 63 जन्मनि जे पापनि जो बोझ आत्मा ते चढ़ियल आहे। ऐं बाबा घणो समय सृष्टि ते ईंदो आहे, कलयुग जे ऐं सतयुग जे आदि जे विच जे थोरे से समय में, जेके संगम चइबो आहे, मञो 100 वर्ष बि मुश्किल। त हिन समय में असां आत्माउनि जा 63 जन्मनि जा घणा एॾा साल 2500 मां 100 कढो, 2400 साल असां जेतिरा पाप कया आहिनि, उन जो पाप जो बोझो एतिरे थोरे समय में असांखे सभु बाबा जी यादि सां सभु चुकतो थींदो। छो जो उहो सर्वशक्तिवान आहे न। ऐं असां एॾनि जन्मनि खां भक्ति बि था करूं, भले असां बुरा कर्म करूं था, भक्ति बि था करूं, यादि बि था करूं, जप तीर्थ आदि बि करूं, त बि पाप कर्म चुकतो न थिया आहिनि। सर्वशक्तिवान आहे न, एतिरे थोरे समय में पंहिंजी आत्मा जे सभु पाप पाण खे ख़तमु कराए सघंदो आहे। त अहिड़े बाप खे असांखे यादि करणो खपे निराकार रूप में।
गीता ज्ञान दाता परमात्मा हाणे असांखे सिधो सिधो गीता ज्ञान थो ॾिए, अर्थात असांखे श्रेष्ठ मत थो ॾिए। गीता में छा आहे? मत ई त आहिनि, सम्झ ई आहिनि। शास्त्रनि में सम्झ ई हूंदी आहे कि पंहिंजो जीवन सुख शांतिमय हाणे कीअं जी सघंदा आहियूं। त शास्त्र खे हुन रीति पढ़णो खपे न, सिर्फ़ु हीअं न कि अॼु एतिरा पेज पढ़ूं, अॼु एतिरा पेज, अॼु हिन पाठ जो एतिरो पेज था पढ़ूं, हाणे मां 1 घंटे में ये पूरी सुखमनी पूरी करे छॾंदमि। अरे पूरी करण थोरी आहे, हुन में सम्झणो आहे न कि जेको परमात्मा चए थो कि तव्हांजे जीवन में सुख शांति कीअं ईंदी, सुखमनीअ सां सुख मिले। त हिकु बार पढ़ण सां थोरी पाण खे जीवन में सुख मिलंदो। उनखे सम्झणो आहे कि कर्म कीअं करूं, सोचूं कीअं जंहिंसां असांजे जीवन में सदा सुख मिली वञे। माण्हू एॾा बार सुखमनी, एॾी बार गीता आदि, एॾा बार शास्त्र आदि पढ़नि था, बसि नियम प्रमाण पढ़नि था, लेकिन उन्हनि में छा लिखल आहे उनखे सम्झो, उनखे जीवन में धारण करो, पंहिंजी सोच खे हुन अनुसार बदिलो, पंहिंजे शब्दनि खे बदिलो, पंहिंजे कर्मनि खे बदिलो, पंहिंजे क्रोध खे कंट्रोल करो, कढो। ॾिसो तव्हां व्रत रखो था कि मां हाणे सॼो ॾींहुं न खाईंदमि, अॼु एतिरा ॾींहं मां फलियार ते रहंदमि, त इहो व्रत रखो न कि हाणे कीअं बि कॾहिं कॾहिं मूंखे पंहिंजो क्रोध कढणो आहे, मूंखे पंहिंजे अंदरि जो बि बुराई आहे उहो कढणी आहे। अॼु खां वठी मूंखे कंहिंजे लाइ बुराई करणी बि न आहे ऐं सोचणी बि न आहे, ऐं कोई ॿुधाए त उनखे उनजी बुराई ॿुधणी बि न आहे। इहा व्रत रखो, ईअं पंहिंजे पाण खे सुधारो न। बाक़ी छा था करूं, पाण एॾो टाइम ॾियो बि था, रोज़ एॾो समय उथो था ऐं भक्ति आदि पाठ आदि करो था, त ईअं इन रीति करो न कि इन खे पढ़ी करे मुंहिंजी आत्मा में सम्झ वधे, उनजो अर्थ सम्झो। सिर्फ़ु रटे मुआफ़ी करता, नियम वारा मुआफ़ी करता न पढ़ो, उन में छा लिखल आहे उनजो अर्थ सम्झी करे जीवन में धारण करो। हिक ॿिए खे बि ॿुधाईंदो त बि अर्थ ज्यादा सम्झ में ईंदो आहे। त बाबा चए थो इहो ई ज्ञान थींदो आहे। ज्ञान अर्थात आत्मा खे सम्झ मिले कि मुंहिंजे जीवन में जो दुख आहिनि, मुंहिंजे जीवन में जो मुंहिंजे आत्मा में जो बुराइयूं आहिनि, मुंहिंजे आत्मा जो बुरा स्वभाव संस्कार आहिनि, इनखे मां कीअं परिवर्तन कयां। त गीता ज्ञान जेको बाबा असांखे ॾिए थो, इन में परमात्मा असांखे सम्झ थो ॾिए कि तव्हांजे जीवन जो दुख जो मूल कारण इहे विकार अथव, उन में बि इहे काम विकार मां शत्रु आहे। त हाणे इनखे मुंहिंजी यादि सां कढो, हर विकार खे मुंहिंजी यादि सां कढो कि मां आत्मा विकारनि सां मुक्त आत्मा, परमात्मा जी शक्ति सां मां आत्मा सभी विकारनि सां मुक्त थी वञा। रोज़ रोज़ ईअं अभ्यास करे, जॾहिं बि कोई ॻाल्हि विकारनि जी या कोई बुराई तव्हांजे साम्हूं अचे थी, त हुनखे तुरंत परमात्मा खे ॿुधायो कि मूं में इहा बुराई आहे, मूंखे कढणी आहे। तव्हांजो पीउ अथव न, जे ॿार में कुझु खामियूं हूंदियूं आहिनि, कुझु एॾी हेठि मथे थी वेंदी आहे, त उहो ॿुधाईंदो आहे न पंहिंजे बाप खे कि मूंसां ईअं ग़लती थी वई, मां ईअं कमु कयो, त हुनजो पीउ मदद बि कंदो अथसि, सच्चो बि हूंदो आहे त पीउ मदद कंदो अथसि। त हाणे पाण खे बि पंहिंजे परमात्मा बि पीउ सां सच्चो थी करे हुनखे सभई सच्ची ॻाल्हियूं ॿुधाइनि, कुझु बि छुपायो न हुन खां। जेकी बि मन में ॻाल्हि अथव, भले तव्हांजी ग़लती आहे या कंहिंजे प्रति बि आहे, हुनखे पंहिंजे पीउ सम्झी करे ॿुधाईंदा त उहो पाण ई पंहिंजी मदद कंदो, आत्माउनि में शक्ति भरंदो आहे। सर्जन आहे न, परमात्मा असांजो डॉक्टर ठही बि आयो आहे। चए थो तव्हां आत्माउनि में ॾाढी ख़राब बीमारियूं बि लॻल अथव, त हाणे अहिड़ी बीमारी, उहो बि 63 जन्मनि सां असां बीमार आहियूं आत्माऊं, छो? विकारनि जे वश, बुराइनि जे वश। त बाबा चए थो अहिड़ी बीमार रोगी आत्माउनि खे मूंखे इलाज करण लाइ मूंखे अचिणो पवंदो, छो जो आत्मा ई बीमार थी आहे न, इन करे शरीर बि बीमार थींदो आहे। पहिरियों त शरीर तंदुरुस्त हुयो जॾहिं आत्मा तंदुरुस्त हुई सतयुग में, जॾहिं आत्मा निर्विकारी हुई, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम हुई न जॾहिं आत्मा, तॾहिं हुनजो शरीर बि तंदुरुस्त हुयो। सतयुग में कोई बीमार रोगी पूरा
500 साल आत्माउनि जो शरीर में कोई बीमारी न त केतिरी सुठी दुनिया में बाबा पाण खे वठी वञण लाइ पाण खे वरितो थो ॾे, सुठो सुठो गीता ज्ञान थो ॿुधाए। जे गीता ज्ञान सां मनुष्य जो जीवन ही देवता समान थी वियो। गीता ज्ञान भगवान छो ॿुधाईंदो आहे ताकि कलयुग खां सतयुग परिवर्तन थी वञे। चई न महाभारत लड़ाई समय भगवान गीता ज्ञान सुनाई त हाणे दुनिया में उहो ई हालत थी हले न। काथे भी ॾिसो लड़ाई झगड़ा तो सब जगह हलनि ई था। कहिड़े भी समय वॾी लड़ाई छिड़ी सघंदी आहे, कोई भरोसो थोड़ी आहे। कहिड़े भी समय वॾी लड़ाई छिड़ी सघंदी आहे। महाभारत जो युद्ध कहिड़े भी समय थी सघंदो आहे। ऐं हुन युद्ध खां पोइ त परमात्मा चईंदो आहे कि हुन युद्ध खां पोइ त नई दुनिया हूंदी। त नई दुनिया में मां थोड़ी नई दुनिया में तव्हांखे वञी करे इहे ज्ञान ॾींदमि ऐं हुनजे हिसाब तव्हांखे ईअं तयारु कराए। हाणे मां तव्हांखे उहो ई गीता ज्ञान ॾियां थो। महाभारत जी लड़ाई हले थी साम्हूं, तयार थी वई आहे। लड़ाई त नंढी नंढी त थिए थी न, बाक़ी वॾी त कॾहिं भी छिड़ी। त हुन खां पहिरियों असां वरितो त वठी वठूं। लड़ाई में त सभु ख़तम थी वेंदो। त हुन खां पोइ जेकी दुनिया हूंदी हुन में असांखे केतिरो धन मिलंदो। हूंदी त वो सोने ऐं हीरे जी दुनिया, लेकिन असांखे हेॾे सोने मां केतिरो सोनो मिलंदो, केतिरो असां पंहिंजो महल आदि ठाहींदासीं, केतिरा पाण खे हुते सभु कुझु ज़मीन आदि मिलंदी। या असां हुते वञी कहिड़ो धंधो कंदासीं। धंधो त खपे न सभिनि खे, तॾहिं त पंहिंजो घर गृहस्थी हलंदो, जीवन हलंदो। त उहो कीअं पाण खे एॾा माण्हू आहिनि ऐं हुते सभु त हलंदा न। त केरु केरु हलंदो, कंहिंखे केतिरो धन मिलंदो, केरु हुते छा छा कंदो, हुनजो निर्णय कॾहिं थींदो? हाणे ई तो परमात्मा करे न। छोकी स्वर्ग जी स्थापना त भॻवान ई थो करे, कोई कृष्ण थोड़ी कंदो आहे स्वर्ग जी स्थापना। कृष्ण खे भी परमात्मा हुन दुनिया जे लाइ वरितो ॾींदो आहे। परमात्मा अहिड़ी दुनिया असांजे लाइ स्थापन थो करे। महाभारत हेॾी लड़ाई थी वेंदी, सभु शांति थी वेंदा, हुन खां पोइ त बाबा भी हली वेंदो। पोइ हुन दुनिया में कंहिंखे केतिरो वरितो मिलंदो उहो केरु निर्णय कंदो? धणी त हाणे आयो आहे न सृष्टि ते, त उहो धणी हाणे असांखे वरितो ॾिए थो। बाप त उहो आहे न। सत्युग में त सभु राज्य कंदा पंहिंजो पंहिंजो। त बाप हाणे सभिनि खे वरितो थो ॾिए, सभिनि खे सम्झ थो ॾिए। चए थो मुंहिंजी सम्झ ते हलो, मां जेको तव्हांखे मत थो ॾियां हुन सम्झ ते हलंदव त तव्हांखे मां लाइक़ु ॾिसंदमि कि हा भई मुंहिंजो ॿारु मुंहिंजे चए ते हले थो। जॾहिं ॿारु चए ते हलंदो आहे तॾहिं त माउ पीउ हुनखे पंहिंजो धन संपत्ति ॾींदो अथसि न। अगरि न हले हुनजे चए ते त हुनखे कुझु बि ॾींदुसि न ॾींदुसि न। पंहिंजे हुननि ॿारनि खे ॾींदो जेको हुनजो चए ते थो हले। त बाबा भी हाणे असांखे इहो ई गीता ज्ञान ॾेई करे पाण खे सम्झ थो ॾे कि तव्हां हीअं हीअं कर्म करो, हीअं हीअं सोचो, हीअं हीअं ॻाल्हायो, इहो इहो खाओ। बाक़ी तामसिक भोजन, तेज भोजन, नॉन वेज आदि, ड्रिंक्स आदि, सिगरेट आदि सभु चीजूं छॾो। पंहिंजे पाण खे सात्विक ठाहियो। पंहिंजो आहार व्यवहार ॾाढो शुद्ध हुजिणो खपे, सादो हुजिणो खपे। त हिन रीति अगरि परमात्मा जे मत ते हलंदासीं त पोइ ओतिरो पाण खे वरितो बि मिलंदो। त बाबा चए थो हाणे मां कृष्ण जी आत्मा जे शरीर में आहिनि। ॾिसो कृष्ण खे भी माण्हू कारो पूजनि था न, मतलब कृष्ण जी आत्मा भी विकारी थी आहे। जगन्नाथ जे मंदिर में विकारनि वारा चित्र आहिनि, देवी देवता आहिनि। देवी देवता भी विकारनि में विया, त विकारनि में विया तॾहिं त उन्हनि जी आत्मा भी कारी थी न। हाणे कृष्ण जी, राधे जी, राम सीता सभिनि जी आत्माएं कारी थी वई आहे, हिन करे उन्हनि जा कारा कारा चित्र पूजनि था। हाणे उहा आत्माएं सत्युग में कीअं वञी सघंदियूं? उन्हनि खे भी त पावन ठहिणो पवंदो न। उन्हनि खे भी परमात्मा खे यादि करे पंहिंजे पाण खे निर्विकारी ठाहिणो पवंदो। त बाबा चए थो हाणे उहो ई समय थो हले ऐं मां हुन ई शरीर जे, हुन ई आत्मा जे शरीर में आयो आहियां जेकी आत्मा सत्युग में वञी कृष्ण जो पाठ वॼाईंदी। उनजे 84वें वारे शरीर में जॾहिं कृष्ण जी आत्मा सत्य त्रेता द्वापर कलयुग ताईं अची वेंदी, त कलयुग अंत ताईं जॾहिं हुनजो 84वो जन्म हूंदो, जे शरीर में उहो हूंदी उन शरीर में परमात्मा अची करे सुठो सुठो गीता ज्ञान थो ॿुधाए। हिन गीता ज्ञान सां स्वर्ग जा द्वार खुलंदा।
हाणे जेको नर्क आहे न उहो उनजा द्वार बंदि थियण वारा आहिनि। हाणे स्वर्ग जो द्वार खुलण वारो आहे, त हुनजे लाइ परमात्मा असांखे वरतो ॾियणु आयो आहे, जीवन मुक्ति जो वरतो ॾियणु आयो आहे न। मनुष्य आत्मा जीवन त चाहे थी, लेकिन दुख शांति वारो नथी चाहे। त बाबा असांखे जीवन मुक्ति असां जाते जंहिं जीवन में असांखे सुख शांति हू मिलंदो, उन जीवन में वठी वञण लाइ पाण खे आयो आहे। ओड़ी दुनिया पाण खे ठाहे थो ॾे, पर बाबा चए थो हुन दुनिया जो मालिक मां न ठहींदो। मालिक पोइ हुनखे ठाहींदो आहे जेको सुठी रीति पढ़ाई पढ़ंदो आहे। सुठी रीति पढ़ाई त कहिड़ी आत्मा पढ़ंदी आहे? कृष्ण जी आत्मा पढ़ंदी आहे न। श्री बाबा त हर 5000 साल में हिकु बार अची करे असांखे पढ़ाईंदो आहे। त हाणे 5000 साल पूरा थिया आहिनि ऐं हमेशह नंबर 1 कृष्ण जी आत्मा आहे। त हाणे बि उन ई आत्मा जो शरीर में परमात्मा अची करे असांखे ज्ञान थो ॾे, ऐं वरी कृष्ण जी आत्मा ई नंबर 1 पास थींदी आहे हिन ज्ञान में। जेकी बाबा असांखे सम्झ थो ॾे न, त कृष्ण जी आत्मा जीअं हुनखे परमात्मा चईंदो अथसि की तूं हीअं उथ, हीअं वेह, हीअं ॻाल्हाए, हीअं खाए, इहो इहो खा, फालतू ॻाल्हियूं न सोच, मुख सां न ॻाल्हाए। छोजी हुनजी आत्मा बि पतित हुई, हुनजी आत्मा बि कलयुग अंत ताईं विकारी हुई, बुरी ॻाल्हियूं सोचदी हुई, कंदी हुई, बुरा व्यवहार कंदी हुई। त हुनजी आत्मा बि पंहिंजे पाण खे परिवर्तन करे एॾो लाइक़ु ठातईं न। त बाबा ईअं ई चए थो तव्हां बि पंहिंजे पाण खे परिवर्तन कयो। परिवर्तन करण में एॾो मुश्किल न आहे। छा करिणो आहे? जीअं पाण ॿारनि खे था सम्झायूं, हीअं न ॻाल्हाए, हीअं कर, हीअं कमु न कर, अहिड़ियूं ॻाल्हियूं न ॾिस, न ॿुध। उहो ई पंहिंजे पाण खे सम्झायो सुबुह खां वठी राति ताईं। पंहिंजे अंदरि पंहिंजे मन खे सम्झायो, मन तूं ईअं न सोच, हीअं ॻाल्हि न, मुख सां न ॻाल्हाए आत्मा, अहिड़ियूं ॻाल्हियूं न ॿुध, फालतू ॻाल्हियूं न ॾिस। हीअं पंहिंजे पाण खे पढ़ायो ऐं पाण खे सिधा परमात्मा सां संग, परमात्मा जे संग में रखो। बाबा असांजो बाप बि आहे त टीचर बि ठही आयो आहे। जीअं ॿार न थींदा आहिनि, असांजे टीचर अॼु असांखे हीअं पढ़ायईं, अॼु हीअं कयो, अॼु असां स्कूल में हीअं कयो। त बाबा बि असांजो टीचर ठही करे असांखे शिक्षायूं ॾिए थो न। त तव्हां बि सॼो ॾींहुं यादि रखो न तव्हांजी टीचर तव्हांखे छा छा शिक्षायूं ॾिनी अथई, हुन रीति हलो। गुरू मत ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे। माण्हू चवंदा आहिनि असांजे गुरू असांखे हीअं चयो अथई, एतिरा बार नाम जप, एतिरा बार माला जप, इहो पाठ कर। हाणे तव्हांजो सतगुरू बाबा छा थो चए? बसि एतिरो ई त चए थो न, हर कर्म कंदे मूंसां गॾु करो। बाबा त असांखे, बाबा असांजो सतगुरू बि आहे न, सर्व गुरूनि जो गुरू। उहो परमात्मा सतगुरू असांखे चए थो मां तव्हांखे कोई माला जपण लाइ, पाठ आदि करण लाइ नथो चवां। मां त सिर्फ़ु एतिरी तव्हांखे मत थो ॾियां कि हर कर्म कंदे मूंसां गॾु करो। इहा पहिरीं श्रीमत आहे। इन मत ते पालन, इनखे पालन करो। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। इन श्रीमत खे, पाण सतगुरू जी श्रीमत खे पालन कंदासीं त पंहिंजो जीवन हिकदमि देवता ई समान थी वेंदो ऐं पंहिंजी जन जन्मांतर जे पापनि सां बि पाण मुक्त थी वेंदा आहियूं। माण्हू त ॾिसो कंहिंजे मथां कोई ग्रहचारी ईंदी आहे, कुझु थींदो आहे, ग्रह आदि पिछले जन्मनि जा कोई हिसाब किताब ईंदो आहे, त केॾी पूजायूं पाठ आदि कंदा आहिनि, केॾी महिनत कंदा आहिनि। लेकिन हिते त बाबा चए थो तव्हां मुंहिंजे सतगुरू जी हिकु इहा आज्ञा पालन कंदव कि हर कर्म कंदे मूंखे यादि कंदव, त तव्हांजी आत्मा जा जन जन्मांतर जा पाप सां बि तव्हां मुक्त थी वेंदव। दुनिया में काथे बि रहंदी हुजे उहा आत्मा, चलो विदेश में रहंदी हुजे, अगरि हुते बि कंहिं आत्मा सां तव्हांजो हिसाब किताब हूंदो, त परमात्मा खे जो पाण सॼो ॾींहुं यादि था करो न, हुन यादि जी शक्ति सां पंहिंजे सभिनि सां हिसाब किताब चुकतो थी वेंदो। त अहिड़े परमात्मा श्रीमत ते हली करे पंहिंजे जीवन खे सुठो ठाहियो। अच्छा, मिठी मिठी सिकी लॾे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे रूहानी गुलाब ठही, चारों ओर रूहानियत जी खुशबू फैलाइण वारा आकर्षण मूर्त ठहो। सदा ये यादि रखो कि मां केरु आहियां? रूहानी गुलाब आहियां ऐं भॻवान जे बगीचे जो रूहानी गुलाब आहे।
रूहानी गुलाब मतलब कि पंहिंजी आत्मा, रूह मतलब आत्मा थींदी आहे न, त पंहिंजी आत्मा गुलाब मुआफ़िक़ हुजे। त गुलाब जे फूल में ॾाढी रोशनी ईंदी, ख़ुशबू ईंदी आहे न गुलाब जे फूल मां। ऐं उनखे कोई परां खां ॾिसे त सभु उनखे सुठो सुठो चईंदो, केॾो सुठो फूल आहे न, केॾो बढ़िया थो लॻे। त ईअं ई बाबा चए थो तव्हांजी आत्मा में कहिड़ी, तव्हांजी आत्मा मां कहिड़ी कहिड़ी ख़ुशबू अचणी खपे? शांति जी, प्रेम जी, आनंद जी, ज्ञान जी, पवित्रता जी, शक्ति, सुखनि जी ख़ुशबू अचणी खपे। त पाण खे अहिड़ो रूहानी गुलाब ठहिणो, त पंहिंजे अंदरि जॾहिं इहे सभु ख़ुशबियूं हूंदियूं, परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि ई ख़ुशबू भरो, त पंहिंजे अंदरि जॾहिं ख़ुशबू हूंदी त आपे ई ख़ुशबू आस पास फैलंदी रहंदी। अर्थात पाण जाॾे वेंदासीं उते शांति जो वातावरण थी वेंदो, पाण जाॾे वेंदासीं उते सुख जो वातावरण थी वेंदो, सभिनि खे सुखनि जी अनुभूति थी वेंदी, सभु ख़ुशि रहंदा, सभु शुद्ध पवित्रता जो अनुभव कंदा, सभु ज्ञान, सभिनि खे ॻाल्हियूं बि सुठी सुठी सम्झ में ईंदियूं। त इन रीति पंहिंजी आत्मा खे रूहानी गुलाब ठाहियो, पंहिंजी आत्मा में सर्व गुण सर्व शक्तियूं भरो, त पाण बि रूहानी गुलाब मुआफ़िक़ सभिनि खे ख़ुशबू फैलाईंदा रहंदासीं सभिनि हंधि। ऐं आपे ई माण्हू पोइ पाण वटि ईंदा राय सलाह वठण। लेकिन उन समय सदा यादि रखिजो, इहे परमात्मा जो ॿार मूंखां राय सलाह वठण आयो आहे, मां देह अभिमान में न अचिजो, मां आत्मा परमात्मा जो ॿार, इन आत्मा खे बि परमात्मा शिक्षायूं थो ॾियां। स्लोगन आहे, परोपकारी उहो हूंदो आहे जो ख़ुदि खे परिवर्तन करे विश्व खे परिवर्तन करे। अॼु माण्हू पहिरियों ॿियनि खे चईंदा आहिनि कि इहो फलानो ईअं थो करे, फलानो ईअं थो करे। बाबा चए थो पहिरियों ख़ुदि ॾिसो छा था करो, ऐं पहिरियों ख़ुदि खे परिवर्तन करो, चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे। पाण खे कोई हक़ न आहे कि पाण हुनखे चऊं कि इहो ईअं थो करे, ईअं थो करे। पंहिंजी छा ग़लती आहे हुन में पाण पंहिंजे अंदरि जाचो, ऐं ॿियनि खे अगरि सम्झाइणी ॾियणी आहे त हुनजे आत्मिक स्वरूप में हुनखे ॾिसी करे प्यार सां मिठे शब्दनि सां परमात्मा जी यादि में रही करे हुनखे सम्झानी ॾियो। त पहिरियों स्व खे परिवर्तन करो, पोइ विश्व खे परिवर्तन कजो। तव्हांजे परिवर्तन सां विश्व बि आपे ई परिवर्तन थी वेंदी। विश्व खां पहिरियों पाण स्व परिवर्तन थींदासीं त पंहिंजा घर वारा बि आपे ई परिवर्तन थींदा आहिनि, ऐं धीरे धीरे पाण खे ॾिसी ॿिया बि थींदा। ईअं करे जॾहिं सभु एॾा सारा ॿार बाबा जा परिवर्तन थींदा त विश्व परिवर्तन थी वेंदो। छा